आयो लाल सभई चओ झूलेलाल, झूलेलाल सभिनि ते महिर करे। 38 सवाल जो सही जवाब आहे बी। हिंदुस्तान में अचण खां पोइ सिंधियुनि खे हिकु करण लाइ झूलेलाल साईंअ जी महिमा राम पंजवाणी वधायो। लाल साईंअ जी हीअ जानकारी तव्हां सभिनि ताईं पहुचायो। सवाल 39। झूलेलाल साईंअ जे वंशजनि गुजरात जे कहिड़े शहर में झूलेलाल साईंअ जो मंदरु ठाहियो? ए भावनगर, बी अहमदाबाद, सी भरूच, डी गांधीनगर। अहिड़ा ई ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो। पाणे तरंदो वेंदो, जंहिंखे वाहन लोटो ॾींदो, तंहिंखे लहर न